नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अॼु उमरकोट में थरदीप माइक्रो फाइनेंस वारनि जे ख़िलाफ़ एहतजाज। रिपोर्ट सैयद अब्दुल रहमान शाह जे मुताबिक़ कल शाम उमरकोट राजा रस्ती ते थरदीप वारनि गुंडागर्दी कंदे दुकानदार प्रदीप मेंघवाड़ खे दुकान अंदर बंद करे तशद्दुद जो निशानो बणायो। इन करे अॼु उमरकोट राजा रस्ती ते प्रेस क्लब जे सदर आशिक अली राजण, नायब सदर अमजद अली पली ऐं मुज़ाहिरीन फारूक पली, अली नवाज़ राजण, अब्बास रौंजो, दलियो मेंघवाड़ ऐं ॿियनि पंहिंजा मौक़िफ़ ॾींदे चयो त गुज़िरियल बरसात में फसल ॿुॾी वञण करे माण्हू ॾाढी तकलीफ़ वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। थरदीप वारनि असांजो जीअण जंजाल करे ख़ुदकुशी करण ते मजबूर करे छॾियो आहे। थरदीप वारनि ग़रीब प्रदीप मेंघवाड़ खे दुकान अंदर बंदि करे उन ते ॾाढो तशद्दुद कयो। इन करे राजा रस्ती जे शहरिन इत्तिहाद जी एमरजेंसी मीटिंग कोठाए थरदीप वारनि जी अहिड़ी गुंडागर्दी जो नोटिस वठंदे राजा रस्ती शहर मुकम्मल तौर बंदि करे मीरपुर ख़ास उमरकोट रोड बंदि करे टायरनि खे बाहि ॾेई सख़्त एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। गुंडागर्दी